सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने आली शान आहे। जा मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह तबारक व तआला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सोन जी मुंडरी उछलाए छॾी। असां सभिनी जे प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हिकु शख़्स जे हथ में सोन जी मुंडरी ॾिठी त उनखे लाहे उछलाए छॾियो ऐं हीअ फरमायो त छा केरु पंहिंजे हथ में टांडो रखंदो आहे। जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी विया, कंहिं उनखे चयो पंहिंजी मुंडरी खण ऐं कंहिं कम में आणिजां। उन्हनि चयो ख़ुदा जो कसम मां हिन खे कॾहिं बि न खणंदुसि। जॾहिं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उनखे उछलाए छॾियो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। एक आबिद यानी इबादत गुज़ार बानो कंहिं जंगल में वॾे अरसे खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत कई। उन हिकु भेरे कंहिं पखीअ खे वण जे अंदरि पंहिंजे आखेरे में ॿोलींदे ॾिसी दिलि में चयो, केॾो न सुठो हुजे त मां इबादत जे लाइ हिन वण जे वेझो जॻह ठाहियां त जीअं हिन पखी जी आवाज़ सां प्यारु वठंदो रहां। पोइ उन ईअं ई करे वरितो त अल्लाह पाक उन वक़्त जे नबी अलैहिस्सलाम ते वही नाज़िल फरमाई त फलाणे आबिद खे चई छॾियो तूं मखलूक सां मानूस थिए यानी प्यारु हासिलु कयो। मूं तुंहिंजो दर्जो एतिरो घटि करे छॾियो आहे जो हाणे कंहिं बि अमल सां उनखे नथो माणे सघीं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जो कुझु